वठो गस अगे चढ़ियूं मटर मुल्क में जिते पिया वजंदा हा वा जट पर या बुधम कान बोली ॿिया के किड़कन में चढ़ी कट अॼु केॾा भाॻिया भूं छॾे विया ॿी पालो करे पट जदो अगे दुकार पुंदो डे में तॾहिं कंदा हुआ सांग सलट पोइ हिकिड़ा गाह वञो चरंदा गुजरात जा ऐं ॿिया कायो वेंदा हा कच्छ पर उहे मर्द बि सभु मथे रुआ के अणमोट ऐं अलट तव्हां अची लहंदा तड़न मथे से धराड़ सभु दूधट पर फ़कीर जी रिणंदा चंद रिझन पुछां से बि के नंढेरड़ा आहिनि सट जदो अगे मर्द ते जो मन वेंदा विजना बोला एक बे के मख पो दस्यो विजना धूड़ में दई संदरे के बि सट पो विची हणी वारो खणी किराईंदा का पुठन पर बट उहे पिस ॾियो पेरा तंजा से कंदा वा चरूड़ियूं चट मथा वारो कंदा विसलाण सा ऐं मथा ओतींदा वा अछ यार अज लस्सी जे ला लूअन में से वतन चटींदा चप फकीर जदो अगे खीर वेंदा विराईंदा पंहिंजे खुशियन सां वञी ॾींदा हर कंहिंजे हथ पर अॼु ॾुहियो नथा ॾियनि भले के लाचार वारे के लप जदो अगे वॾा अचो वेंदा वथाणनि ते पोइ कंदा हुआ रिहाणियूं रस उहा त आहे कान अलाह बख़्श सा यार जी माण्हुनि में मोहबत मूंखे ॾे तूं हाण हाल हक़ीक़त बिली मर्द तुंहिंजे मुल्क जी हाणे फ़कीर खे थरियो जवाब थो ॾे जदो मियां मुंहिंजे मुल्क जी तोखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां ॻाए पर जेकॾहिं लिगारी विसरियल सूरवा वरनि जा से यर विधई जल बि जाॻाए हाणे कहिड़ो कंध कढायां ऐं तोखां गोहर गुसाए पर ही किसो ॿुधिजी कन ॾेई तूं बि दाना दिलि लाहे ॾिस त मालिक धणी मुल्कनि जो यार हू अलाह पाक आहे पोइ कादर पंहिंजी कुदरत से कई ठाह छॾियानि ठाहे किथे सिधी ज़मीन सारी की किथे वाह छॾी वाहे किथे पाण जबल झंग घणो किथे छॼी ही भेटूं बनाए तंहिं कई जीत जीता मां जानवर ॿियो ने धरती मथे धिकाए कई माल माण्हू पखी पखण हू यार ठाहियो पाण फिटाए रोज़ी पियो हर कंहिंजे हथनि सां हू राज़िक पाण रसाए हिन हुकूमत सॼी खे पियो हू हाकुम पाण हलाए पर जॾहिं 14 सन जी चाल फिरी असां वियासूं रुख मटाए जदो किथे इब्लीस बि असां सां तंहिं ॾिनी लड़ाई लाहे हू त चुगल वञी चई ॾिनो तंहिं ॿीणूं ॿुधाए हू गांडू अॻे इहो गिलाखोर तंहिं ॾिनो असांजा रब बि रुसाए पोइ यार कार जॾहिं रब असां ते कावड़जी पियो तॾहिं विधई असांजी मत बि मुंझाए पोइ असां मुंझी पियासीं हिन मुंझार में तॾहिं विधासीं पंहिंजा पुट बि पढ़ाए पोइ पुट पढ़ी जॾहिं पास थिया पंहिंजो कलम कमाए पोइ मञूं कोन असां माइटनि खे विधऊं असांजा दिलि बि दुखाए पैसा अचो वठण सां पोड़नि खां दड़का ॾियो दॿाए कपिड़ा पाइनि वॾी क़ीमत वारा के सुठा सिबाए पोइ लड़की चढ़िया लारियुनि ते हलिया ललकारूं लाहे सही वठी साहब खां आया लेटर लिखाए ऑर्डर वञी वरितऊं एसी खां को रिश्वत ॾेई रिंझाए चवनि नौकरी ॾियो असां नंढनि खे यार छॾियो कंहिं जल्दी सुठी जाए बाक़ी ये 50 साल वारा पोड़ा तिनी के छॾियो हाणे के अलाह सां लाए हाणे को पटियालो को पुलिस में को पियो सूबेदार सॾाए को टे वाटे ते टल कयो मिड़ी पियो होटलूं हलाए को दुकान रखियो दड़े मथे पियो निभागो नटाए पर मिल्कत असां माइटनि जी छॾियूं खुर्ज़ी न सभु खुटाए ॻह असांजा रखी गन में से छॾियूं गिरवनि मंझि गचाए पोइ माल असांजा काराए मज़ूरनि खां सेर छॾियूं पिड़नि मंझि पुॼाए पोइ ढुकियूं सुआऊं सुञ करे छॾियूं कुल कुहाए अॼु हयो हथ मथे ते ऐं हीअ वेठो कयां हाय हाय पर अलाह बख़्श अहिड़े औलाद खे यार साईं पाण सम्झाए पर इहो हाल आहे अॼु अदा हिन 15 सन वारे पुटनि जो हाणे पुट जो जवाबु ॾे त 15 सन वारे पुड़े खे जवाबु थो ॾे त 15 सन वारे पुटनि जी पोड़ा खे कल्ह न आहे का रुगो गोडूं बजो घस मथे वेठा गरा करियो गिला पीरी में वहां पोड़न का वया सुरत छड़े सान्या आइन कोन अवा में के यार हाणे हौसला कन अवांजा काड़न में व्यान कड़ी काबू थिया ना सुनो न समझो वेठायो ना की लायो न्या पो दई नास नक में ऐं वरी थायो अखियन का अंधा यार लुडना हो तो लठ मते त पिया मरो माल ला अड़े ने माल तव्हां के मारे विधो ऐं हूंदा सदाई सुरन जा पोइ मोगा हलंदा हुआ माल में जहिड़ा हुजो जानवर झंगल जा कहिड़ो अकुल कहिड़ो इल्म ऐं त मिड़ई माण्हू थिया पोइ चारियो वारियो विहारे छंदा हुआ घणा ॾिसो जे गाह पोइ सुता पिया हूंदा सीमन में यार ऐं त पायो ख़ासि खथा पोइ घणा त नांगन बलन उती नियोड़े छॾिया बाक़ी के रड़ को रहिया पोइ अन्न लाइ तव्हां उते सदाई पे सिकिया कहिड़ी बि सगोर ॾींहं जी सुधावां खे ऐं कहिड़ी वरी तव्हां ला कहिड़ो रोज़ो कहिड़ी निमाज़ सावरी ऐं पाकाई सावा पढ़ंदा कहिड़ी वरी कलावां खे वई कलमे जी ऐं कहिड़ी बांग वा ॿुधंदा अॼु किरियायो अचे असांजे कंध मथे यार जॾहिं रिड़ण खां बि रहिया असीं खाऊं वेठा खट चढ़िया इहे ॿीणा बोड़ पुला पोइ खाई जॾहिं असां खुटाईंदासूं माल वां मुज़नी जा अमी तोबा करियो तॾे ते पोड़ा हुजो त पिया पोइ वटा पियो वेठा हुजो यार के रोड़ियो रब जा अर्ज़ वेठा करियो अलाह खे त को सवलो कढना सा पर अव्हां खे अलाह चवां हाणे पाण पंहिंजो
पर पी तो चे पाण धणी पंहिंजो कंदो पर पुट तूं सारींदे मुंहिंजा सुख जेके मूं तोखे सुख ॾिना आहिनि उहे सारींदे पाण धणी पंहिंजो कंदो पर पुट तूं सारींदे मुंहिंजा सुख ही रेढो माल रुली वेंदो ॿियो भुरी थींदो भुच अड़े छोरा तोखे का छिके वई आहे मता नानाणकी नुख तूं थियो वई कालो कम जो लॻी जॾहिं लुख पोइ केर ई पहूं पाराईंदो वेंदा बकर बुरली बुट केर खीलियूं अकलींदो खूअनि ते असुल मंझां उत अड़े छोरा तोखां छॾाए वेंदियूं उतां गॾूं बि ॾेई घुत पर जेतो ई उठियूं अंधियूं थी वञूं उञ मंझां ॿिया यार भरा थी वेंदा उठ पर केर खेट खेड़ींदो ॿियो पाण जोड़ो नकी जुत केड़ो वरी अन्न आणींदे तू खणी बनी मंझां बुक केड़ी राई अथई राज सां जेको सॾे ॾींदे सुप पर हींअर त यार इमदाद ॾेई अवांखे का कढाई आहे बेनज़ीर बुख पर केतिरा ॾींहं खणी खाराईंदी इहा माई अवांखे मुफ़्त मलकाणी मारे विधो आहे जंहिं जोड़े ॿुधाई आहे जुठ ॿेली खणो बुक ताण असीं दुनिया मां हलिया वञूं पुट थो चए भले हलिया वञनि दुनिया मां अवांखे झूना न आहे झल चयो झले किरंदो भले हलिया वञनि दुनिया मां अवांखे झूना न आहे झल अड़े छो पई सन्ना सूरन में खाली तई खल रुगो घाणा बजो गिला जा ऐं वेठा आयो विरतल पर अहिड़ो माइटनि जो बि असांखे मथे ते सो खपई कोन खलल तूं माठ करियो वेठो मानी खा जे मिले ई के महल न त असीं 15 सनवारा पुट ऐं वई के निभागा ऐं नल अहिड़ो ताम खाराईंदासीं तिर्ज़ सां जो भुञी को भुगल पोइ चाचा गिरां साण गश हूंदे अहिड़ो महीने जो मोल पर थे तो खौफ खुदा जो बेली बचऊं अहिड़ी भुल ही मर्द पियो आहे मंजे ते तंहिंजा कहिड़ो राज़ रखियल पर अल्लाह बख़्श इनी ॻाल्हि जी सायर कंहिंखे न आहे कल मथे ई कंहिंखे ई ख़बर कोन्हे अल्लाह बख़्श इनी ॻाल्हि जी सायर कंहिंखे न आहे कल पर ही शहमत असां छल हू वॾे सिज वठी वञे पीउ थो चए वॾे सिज वठी वेंदो पुट तूं छो अची बेज़ार थियो भाड़ी बेज़ार न थी हू वॾे सिज वठी वेंदो पुट तूं छो अची बेज़ार थियो भाड़ी पर पोइ रांदि पुट तोए हथनि सां हारी जेसी दाणो मुंहिंजो हलंदो न धरतीअ मथे रही रोज़कारी इहा खाई जॾहिं खुटाईंदुसि तॾहिं मलाइक ईंदमि मारी पोइ कढी सा साहित मां हू थींदो रवानो राही बाक़ी मयत पियो हूंदई मंझे ते तंहिंखे ॾेई तड़ कजई तयारी पोइ कहिड़ा खफन खणी ईंदे तूं मुला जोड़ी वठी जाड़ी इहो ॾेई खतो खफन ऐं मुंहिंजो कंदे जनाज़ो जारी पोइ काबू करे मूंखे क़बर में ऐं बि वारींदे मथां वारी पोइ यार कहिड़ा मुंहिंजा तूं कांधी खाराईंदे कहिड़ी वरी कंदे मानी मोचारी पुट होसी हिकिड़ो धी हुसी कान चई इन का धी हुजे त मूंखे एतिरो अरमान कोन थी आहे चईने 15 साल वारे पुट खां यार जे धुरूं ॼमे आहे धी तब नियाणी नेण टिमायो पई करे आहे ज़ालन सेण ज़ारी अॼु छोरी करियो त छॾियो वञी ॿियो मूंखे बाबा बेज़ारी या सोभ मुंहिंजे सिर खे यार हुन ॾातरी कान ॾियारी इहो राज़ सॼो रब जो जंहिंजी जोड़ियल जिन्स सारी ॿिया वॾा कुल विया हलिया जेके हुआ मुंहिंजा सन ऐं साथारी रहियो आहियां हिकिड़ो जेको पियो आहियां हिन पाथारी हिकिड़ा जी पासा पीरी झलिया ॿी वई अथमि भेले बीमारी पर मुंहुं मोए खां पोइ वेंदी त सुञ थी सारी ही लॻी वेंदो थरथलो थर खे यार इहे भिटूं छॾे वेंदियूं बारी इहे वंटिण वास छॾे वेंदा नकी का ट्रैक न लूंदी टारी इहे खेट वञूं बि ख़ुशियूं छॾे वेंदियूं नकी कनि ओभाड़ ओसारी इहे मिठा कुपरी खारा थींदा यार केॾां वेंदनि इहो पाणी बि पातारी पर आई रोई अॻियां रब जे करियो तोबा ज़ारी ॿुधी अर्ज़ अल्लाह बख़्शजो करियो हाणे होशियारी त पासे कंदो मालिक मोचारी जे पाण हूंदा तूं भाॻिया हवाले बेस्ट जे बढ़िया 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 जबरदस्त जबरदस्त यार जबरदस्त यार हू दोस्त बुधाए थोरो जबरदस्त यार जबरदस्त अभी केड़े कोट जाओ यार एकड़ो दोस्त चए ये मुझे कोट जाओ केड़े कोट जाओ समझ कर ना एकड़ो दोस्त है रवि नाले सा यार हां रवि मेघवाड़ ये आयो इते मुखे यार ये मुझे दोस्त है भारत हां लाइव आयो हां केरे बुधाए दोस्त यार बुधाए दे देखो मजा लगा मुझे दुकान तो खावा दुआड़ कर समन सरकार जो है मलकानी शरीफ जाओ जी 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 वाह वाह जबरदस्त यार जबरदस्त केड़ा बताया नूरा ए मेड़े को बुधा मेड़े को बुधा मेड़े ना बुधा सारा या सचो धणी सारा या सुभान कादर वठ कुदरत जी कमी ना है कान चोॾहें संजे चाहे जो बुधो ही बयान सुबह थियो खिलियो पेन खान कतूदी घर ते नशे मन नादान अॼुकल्ह असांजे मुल्क में देगड़ियो ता मान जेल चुकी बुत सुकी हियो थियो हैरान मोह कारा लिंग लीड़ा इहो त नरकान
पुतन ले अब्दुल्ला जे सिकन पिया सुल्तान बिज सड़ी वट वई ओभड़ मिले कान तारे बसा जी निस्बत को पसा ससर मथा कुर्बान मौला थी मेहरबानी ओ मर्ज कड मुल्क मा चाहे जदी मर्ज कड़ा की मुल्क मा मानू थी विया मिस्कीन खाए खड़त न थी मिले तने बे चाहे पिया चाड़ीन वापारी विसोय की न की रखत पिया नथा दीन लाखीना नथा दिल पलीन जुतू थी चुकिया पियो पूर थीन अंदर जी गाल अब्दुल्ला जे कैसा कोन सलीन जबरदस्त जहां जदी नशो निकरनो की न किया आया वेरहा कन विंझार बढ़िया पीर फकीर पियनम के हाफिजुल अमलदार हक मुंजी होटल में भी की कढो दा ख्वार वर्द वई मोचार जो कुरपा किटली सा बढ़िया 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 जबरदस्त जबरदस्त किटली दा पुछ तरे पार बढ़िया रोजा रखन की न की थी वन दीन का धार अग्या कोट खबर जी खाना थींदा ख्वार आजू कंदो अब्दुल्ला जे रुंदा दारो जार इल्म जिनी जे इस्लाम में पेरी पलंग हुए चढ़ना चाहे जदी भले पेरी पलंग हुए चढ़ना उन थी झलिया पाणे मुके पियंदा हिंदू है मुसलमान हम कंपनी पुतली नाए गैर गुमान नशो में निरालो पे उगराई जो अरकान मियां मुसलमान दी जथर नगर चाहेंदे जबरदस्त जबरदस्त सारा या सचो दणी सारा या सुभान सांढे वारी सीट कजो ये हले पियो हैवान बसरी ने भाड़े किया शौकिया शैतान आता सजो उमरे सांजी कल न पई कान जंजो शाह विञायो शाह न कस असा मागे ही खणी मार वरी में घोड़ बुथो छा तो चए बता यार जदो माठ बेई मन तोई करो जो कढे गयो कडो हेकी हमारी सांदारी साहब न था छडो चेटली राई रोबी मिना दे गयो फडो अबारो नालो है वडो बाकी ठा ठिकर में ही कोने लगारियो बुधाए लगारी यार वो कुत्ती यार आए वो बुधा यार ये मुके याद करे अब मान के रहो लगारी बरारी लगारी यार वो कुत्ती यार बुधाए कावड़ी जी बता कुतियारो कर दियो वो है वो जे बाह को है पिरी जे दर्जी अचे कुती कारी असी सब लगारी कुर्बानी ने कुत्ती सा पिरी जे दर्जो अचे कुतो पको आव अपो कुर्बानी ने कुत्ते सा शाबाश तो क्या पढ़ेंगे उसे अरे सावण बगैर कुछ पढ़ूंगा कांगल जा कुछ जापान सावण बगैर पढ़ूंगा बगैर जदो कांगल करीबन मां तो आंदो कुजाड़ो पर मुखे दई वैन मुंजा पिरी सूरन संदो सुगाड़ो पर अथम आदे सनजो ऐं मन ते मुंझाड़ो अची वेंदम ओडड़ा खणी कात कुहाड़ो पो मोहबन ॾिठे माफ़ थिए लए दर्दन दुआड़ो यार सारिया पई त सावण चए जीअं न तव्हारे ताड़ो पो मुंहिंजे पिरनि जो पाड़ो आहे कांगल कहिड़ी कुंड ते कांगल कहिड़ी कुंड ते मुंहिंजा सैण सुजन आऊं मरां त मोचारी थियां पर हो हयाती हुजन आऊं आशिकनि जूं दियूं आधी रात उथन जीअरे जानिब यार खे मुंहिंजा पसा वञी पोचन पो सिपरी मुंहिंजा सावण चए वरी घड़ी में था घुरजन पो नीअं नियापन कांगल मुंहिंजी कान कई कांगल थींदी कान का जे सीन वींदे पाण हेकर हबीबन खे हली कर तू ॼाण पो अचण वसा जी बनजे पर चवण तो जुगाण मारे कुटे पाण खे कयम रतो छाण त मांदो की मोहब्बत से तू हथ बाण दे हाण पर मुंह सुनी का सावण चे तू पिरी कीम पलाण पो केड़ी करे दो वाखाण वरी कांगल मुंहिंजे करीबन जी वाह वाह जबरदस्त जबरदस्त कांगल करीबन जी तू वातों छड वाई हो पलाणे परदेस विया थिया रातू धाराई अजीबन जे अचण जो ना है भरवसो भाई न का हकीकत हाल जी हबीबन कान हलाई न का खबरांदी खिया ते न का वसल वाधाई पो सूरन में सावण चे मन थिए का साबित सच्चाई पो हर हर हलकाई आए वञण दर दोस्त जे खिया ता दे खबरूं दे कांगल मुखे कल अड़े तू लयो तो लातियूं करे दई वाधायूं अवल त सिगे इंदा सिपरी जा लाइंदा पर पल जानिब जी जुदाई जा अडी थियादम के जी अंदर में जल अडी लिख्यादम पैगाम पिरन दे सा चिट्ठी खणी चल पो ता करे दर ते वनी बोल ज बाबी हल इए चएज त सूरन जा सावण चए अथम के सीने अंदर सल जे मिलणो थई त मिल न ताण साधो वने सिक में
कांगल कल कई तो आंधी जी बन मुंहिंजो जी जडो कयो इन इश्क जे उलंभन मुंहिंजो जी जडो कयो पेच विझी पिरन अरे मुंहिंजो जियो जडो कयो इन ई ओञाणन पर भगो सॼो न थिए यार मोती तोणे मन ॾेई रेह रुपए जो गंजो सराफन पर विचां संदो सूर जो सो मेटियो की न मलू कन इन अकुल जे इसरार से हो जोड़ियो जाने बन मुंहुं भायो त भेरो कंदा पर थियो मेलो मही नन पर वञी सोगा जा सावण चए हू वॾे वकूफ़न पोइ कांगल करी बन मूं तां फेरो ई घणी फिटो कयो जबरदस्त 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 आओ डामी कांगड़ा तू लमी मथे लाम खिया तारे खबरूं त अखियुनि खे अचे आराम अरे कैदी बनाए कुर्ब जो मूंखे दिलि में हणी दाम इश्क आहे अणांगो ऐं नीअ संदसि नाम पोइ सुञाणी जिन सोगो कयो यार से त सलवा इमाम पोइ शराबन तौरा जल्द पीताऊं जाम पर सॼी उमिरि सावण चए वरी तलब न रखियाऊं ताम कामिल ॾींहुं क्याम कजई पोयारी परदेसन जी कांगल करी बन मां तूं हली आए हेर अरे लोधे कॾे लोक माणे कांगल तोखे केर तू त चढ़ी वे चाउठ ते पसी छांव छुगेर पखी ख़बर ॿुधाए पिरीअ जी तू दाना कर न देर त कॾहिं ईंदमि आंगण ते मुंहिंजा पिरी भरे पेर सुणी मां न सगी थियां लहे मन ता मेर फियासने तकवीम भड़ सुञाणा भेर मूं सुनी खां सावण चए कीअं वंजाऊं वेर पोइ अची फंगड़ा फेर मूं जॾी जी जान ते वाह 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 जबरदस्त जबरदस्त बुधाना बचन बचे सिराइकी ते केर यो बुधायो बाबा सम्झूं पिया सभु सम्झूं पिया सराइकी बि सम्झूं पिया पंजाबी बि सम्झूं पिया अंग्रेजी बि सम्झूं पिया ॿुधा हा रवि शायरी का बि पढ़ण जो हिते हाणे बचन मेरे बचे मलकाणी आहे न मलकाणी हिकिड़ो आहे न यारो मंगले यारो नालो छा आहे तो साई का बेस्ट ही बुधाए मुझे तक आया हूं मोइन तक मानी भी खदी अंग्रेजी यार मलकाणी नालो छा वञा अंग्रेज कौन बी का शायरी पढ़ इम्तियाज मलकाणी उतां तो मानी भी खदी इम्तियाज मानी भी खदी रात जो मेले ते आया सी हियर अहमद मलाई आया सी अहमद मलाई मुझे टी अखरी याद है मुझे नहीं याद कई मलाजे तो यार अल्फू बू भी हूं जब इसरार समझी छा सगा पर कई किस्म जूं कुदरतूं कलतार समझी छा सगा सूरतूं सोहणियूं सुठियूं सिंगार समझी छा सगा सिज चंड चौडस चमक चमकार समझी छा सगा पर यार गाह गोलूं गुलगोर गुलजार समझी छा सगा पर मलाजे तो बेपनाही बर बर बुस्तान बस्तियों बेशुमार जिन मलक मानू मिरू मछियों के मांगर मोर मार पर रोज फाड़ा रिछ बगड़ी शीह खूनी पुरखुमार गऊ में बकरियों रिढूं घोड़ा के उठा थी हमार जिन्स सबका जोड़ो जोड़ो पर फर्क जान जे विच जमार यार उम्र घट वध में वडा विचार समझी छा सगा मला जदो ते तपासे दिस तबियत तू त थे छामा तैयार इंसान के जदो जांचे दिस तुझो मसालो छाए तू एडी तो आकड़ करी तू ठयो छामाई ते तपासे दिस तबियत तू त थे छामा तैयार वाह पानी वाह मिट्टी जी रेख त तुंजो रत यार पर दिस भले जा भाल उबुबू में बने तू बख्तियार चंड तारा तुंजे ताबे तोखे बख्शो तख्तियार अख्तियारियूं उन जूं आखिर पर यार तू अवस बे अख्तियार यार तब दिसा तो में तकड़ तकरार समझी छा सगा वाह वाह जबरदस्त से सना सकलन कन सुबान तेरी साहिबी रात दी में रात में दी सग जब साराए भी पर तो कया कोड़े न बी कोड़ेगा कीड़ी ठाए भी मला जदो तो जगह खुदा हिकिड़ी कीड़ी ठाही है न जे करोड़ माण्हू गॾिजी वञनि उहा कीड़ी बि उन्हनि खां कोन ठहंदी तो कया कोड़े न बी कोड़ेगा कीड़ी ठाए भी कल न सिज जी कर बाजे बे कंहिं खां काहे भी पर ॿई तरफ़ तारा हलन की अख न उन मां लाहे भी यार अख उन्ही में आया खरकार समझी छा सघां मला जदो जीम जोड़न हार जोड़िया जिन्स जोड़ा जोड़ में हर एक शइ जो जोड़ो जोड़ो ठाहे जॾी जीम जोड़न हार जोड़िया जिन्स जोड़ा जोड़ में वरी डी वियामन जाब वध घट फर्क तोड़ा तोड़ में के उडामन के सुरन के सर बसर डुक डोड़ में के चरन ही के चुणन बोड़े टुकर को बोड़ में घर अंदर को गुर अंदर पर फर में क्यों सब फोड़ में यार रंग तोड़े पार ऐं वरी धुर धुर धार समझी छा सघां मला जदो खे ख़बर वठ तुंहिंजे ख़र्चण ते थियो छा ख़र्च काम घणो ख़र्च खाई ठाहियो इंसान खे जदो खे ख़बर वठ तुंहिंजे ख़र्चण ते थियो छा ख़र्च खाम वरी पेर हथ चम हॾ हियूं नक नेण नालियूं नेक नाम वाह पाणी वाह बिजली अॼु विकामे आम जाम यार रत भराइण जी रक़म पुण खूब ॼाणनि ख़ासि आम पोइ सुणाए सरफ तोते सिर्फ़ दी जा सुबुह शाम यार पोइ बि कस किरोड़नि में कसर कमकार समझी छा सघां
दाल दिल पर देख दरिया हंज दहशत धूम धाम हिक सदा खारे जो खारो बियो मिठो पानी मुदाम पो बिन मंझा खोराक खाइन खान ऐं खादम खुदाम जर जुदा जानी न थे तोणे अचो गॾजन गुदाम हुत न हू हुन सां मिले विच में को दाइम आहे दाम यार लख वरे लॻभॻ लॻी ललकार समझी छा सघां भला जदो ज़ाल ज़रड़ा बेपसा जेड़ा अंदर जीरे के मोए पो जानवर बेजान जिन इंसान जरपट जंग जोए कियां पसा पैरी वियो बेपार पोए मला जदो बच्चो तो सॼो मां जे पेट में ठहे थो पर साह किथां थो पए उन मां खे बि ख़बर कोन्हे ज़ाल ज़रड़ा बेपसा जेड़ा अंदर जीरे के मोए पो जानवर बेजान जिन इंसान जरपट जंग जोए कियां पसा पैरी वियो बेपार पोए बेपसा में साह सोयर के बेसाह का बिल्कुल न पोए पो साह दे या साह ने सोयर साह साहिब हेक होए साह दे या साह ने सो साह साहिब हेक होए पर साह समे छा सोचियम 100 वार समझी छा सघां